घोटकी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस में मकबूजा जम्मू ऐं कश्मीर ते भारतीय तसल्लुत ख़िलाफ़ योम सियाक़त ऐं एहतराम सां मल्हायो वियो। इन मौक़े ते तक़रीब जी शुरूआत 1 मिनट जी ख़ामोशी सां कई वई, जंहिं दौरान शिरकत कंदड़ कश्मीरी अवाम जी क़ुर्बानी खे भेटा पेश कई। हीअ ख़ुसूसी तक़रीब प्रो वाइस चांसलर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी घोटकी कैंपस प्रोफेसर डॉक्टर सैयद मक़सूद ज़िया जी हिदायतुनि ते मुनक़िद कई वई, जंहिं में उस्ताद शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं अमले वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते हेड ऑफ डिपार्टमेंट ऑफ कम्प्लीमेंट्री कोर्सेज़ डॉक्टर अल्लाह बख्श लखन तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त 27 अक्टूबर 1947 इहो सिया ॾींहुं आहे जॾहिं भारत ताक़त जे ज़ोर ते कश्मीर ते कब्ज़ो कयो, जेको अॼु ॾींहं ताईं आलमी ज़मीर लाइ हिकु वॾो सुवालु आहे। इन मौक़े ते डॉक्टर शाहिद अली महर, ग़ुलाम अब्बास कलहड़ो पिणु ख़िताब कंदे चयो त नौजवान नस्ल तालीमी इदारा कश्मीरी मसइले बाबति बेदारी ऐं शऊर पैदा करण में अहम किरदारु अदा करे सघनि था। तक़रीब जे पुॼाणे ते कश्मीरी अवाम सां यकजहती ऐं हमदर्दी जे इज़हार तौरु रैली पिणु कढी वई। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।